नाज़रीन के ख़बर ॾींदा तो कराची जिला के मारीपुर रोड ते मुबैना तौर पुलिस एहलकार मथा दस्ती बम हमले में एहलकार जख्मी थी पियो आहे। दस्ती बम फाटण सबब पुलिस एहलकार जख्मी थी पियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस जो चवण आहे त अणॼातल मोटरसाइकिल सवारनि एहलकार ते दस्ती बम उछलायो, जंहिं सबब एहलकार हथ ऐं जंघ में धक रसिया आहिनि। खबर ॾियूं पिया कराची जिला के मारीपुर रोड ते मुबैना तौर ते पुलिस एहलकार मथा दस्ती बम हमलो कयो वियो आहे ऐं एहलकार जख्मी थी पियो आहे। दस्ती बम फाटण सबब पुलिस एहलकार जख्मी थी पियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जॾहिं त पुलिस जो चवण आहे त अणॼातल मोटरसाइकिल सवारनि एहलकार ते दस्ती बम उछलायो, जंहिं सबब एहलकार खे हथ ऐं जंघ में धक लॻसिया आहिनि। कराची जे इलाक़े मारीपुर रोड ते मुबैना तौर ते पुलिस एहलकार मथा दस्ती बम जा हमलो कयो वियो आहे। एहलकार जख्मी थी पियो आहे। दस्ती बम फाटण सबब पुलिस एहलकार सख्त जख्मी थी पियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जॾहिं त पुलिस जो चवण आहे त अणॼातल मोटरसाइकिल सवारनि एहलकार ते दस्ती बम सां हमलो कयो आहे, जंहिं सबब एहलकार खे हथ ऐं जंघ में धक रसिया आहिनि। जी नाज़रीन के ॿुधायूं पिया कराची जे इलाक़े मारीपुर रोड ते मुबैना तौर ते पुलिस एहलकार मथा दस्ती बम हमले में एहलकार जख्मी थी पियो आहे। दस्ती बम फाटण सबब पुलिस एहलकार जख्मी थी पियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस जो चवण आहे त अणॼातल मोटरसाइकिल सवारनि एहलकार ते दस्ती बम उछलायो, जंहिं सबब एहलकार खे हथ ऐं जंघ में धक रसिया आहिनि। नाज़रीन मूंखे ॿुधायो पिया कराची जे इलाक़े मारीपुर रोड ते मुबैना तौर ते पुलिस एहलकार मथा दस्ती बम सां हमलो कयो वियो आहे, जंहिंमें एहलकार जख्मी थी पियो आहे। दस्ती बम फाटण सबब पुलिस एहलकार खे हथ ऐं जंघ में धक रसिया आहिनि। न्यूज़ रिपोर्टर इसहाक सरकी लाइन ते मौजूद आहे। जी इसहाक, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ॾिसो हे शेरशाह थाणे जे अदर मारीपुर रोड है, जिते जेको हिकिड़ो पुलिस एहलकार है उनजे मथां जेको दस्ती बम हमलो कयो वियो आहे, जंहिंमें दस्ती बम फाटण सबब जेको एहलकार जेको सख्त जख्मी थी पियो ऐं एहलकार खे जेको हथ ऐं जेको उनजे जिस्म ते सख्त नुक़सान पहुतो आहे। इहो शेरशाह पुलिस जो चढ़े जॾहिं त जेके अणॼातल हथियारबंद मोटरसाइकिल सवार हथियारबंद हुआ उन्हनि पारां जेको एहलकार वापसि घर जी तरफ़ वञे पियो, उनजे मथां जेको दस्ती बम उछलायो। एहलकार जो बयान साम्हूं आयो, जॾहिं त एहलकार जो चवण आहे त मूंखे ऊंदाही में समझ न आयो त इहा कहिड़ी शइ आहे। तंहिं खां पोइ जीअं एहलकार वेझे पहुतो त उहो दस्ती बम फाटी पियो। जीअं जेको दस्ती बम फाटी पियो त जेको एहलकार उहो ज़ख्मी थी पियो, जंहिंखे ज़ख्मी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। वाक़े जी जेकी जांच आहे उहा कई पई वञे। ॿुधाए पिने त इन हवाले सां जेको आहे शेरशाह पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते शेरशाह वारे इलाइक़े में छापा हया आहिनि ऐं ॻुझी इतला जी बुनियाद ते हिकिड़े घर में जेको एहलकार जंहिंमें ज़ख्मी थियो उन हवाले सां घर में बि छापियो आहे, पर पुलिस खे का बि इन हवाले सां कामयाबी नसीब न थी आहे। पुलिस जो चवण आहे त इन हवाले सां जेकी वाक़े जी जांच आहे उहा कई पई वञे। एहलकार जी जंग ते, हथनि ते ऐं जिस्म जे मुख़्तलिफ़ हिसनि ते जेको नुक़सान पहुतो आहे ऐं एहलकार जी जेकी हालत आहे उहा ख़तरे खां ॿाहिरि थी ॿुधाई वञे। पुलिस जो चवण आहे त जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। जी ॾाढी महिरबानी इसहाक तफ़सील ॾियण जे लाइ।